एॾी अज़ीम ज़ात जे हुजण जे बावजूदु इंसान पंहिंजे अमल जी उम्मीद कंहिं ॿिए खां लॻाए, इहा रियाकारी आहे। मतिलबु ॾेखारण जे लाइ को सदको कयईं, अलाह जे रास्ते में ख़िरात कयईं, त इहो सोचईं त माण्हुनि खे ख़बर पए त मां केतिरो सख़ी आहियां। जेको बि सुठो अमल करे इंसान सिर्फ़ु अलाह जी रिज़ा जी ख़ातिर करे, अलाह खे ख़ुशि करण जे लाइ, त मुंहिंजो रब मूंखां राज़ी थी वञे, माण्हुनि खां का उमेद न रखे। माण्हू पाण मोहताज आहिनि, माण्हू पाण तारीफ़नि जा मोहताज आहिनि, माल जा मोहताज आहिनि, दौलत जा मोहताज आहिनि। माण्हू उमेद उन ज़ात खां लॻाए जेका ज़ात गनी आहे, जंहिंखे कंहिंजी ज़रूरत न आहे, सभ खे खाराए थी। उन वटि इंसान जो जेको ज़िक्र बुलंद थियणु खपे। इन जे लाइ को बि इंसान अमल करे उन में अल्लाह जी रिज़ा शामिल हुजणु खपे, ॿिए कंहिं जो हिसो न हुजणु खपे।